अस्सलामुअलैकुम नाज़रीन, मैं हकिंजा फातिमा हमारी थी रहा है न्यू मेरान न्यूज़ रुक गए था खबरें ना झूठ रिपोर्ट एसार सोडो गुणो काउंसलर मौजूद शख्सियत समाजी वर्कर हाजी जानिब हाले पोटो जे जन्मदिन जे मौके ते एडमिनिस्ट्रेटर ऑफिसर शाहिद हाले पोटो पारा छूर में केक सेलिब्रेशन जो प्रोग्राम मुनक़िद कयो वियो जंहिंमें दोस्तन समाजी वर्कर काउंसलर मंठार आरीसर असगर आरीसर ओस्मान मंगरियो रियाज सहतो सुरेश भील पारा मिली करे केक कटियो हाजी जानिब जी उम्र दराज़ी लाइ दुआऊं कयूं ऐं नेक तमन्नाऊं अर्पियूं। वधीक ख़बरनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहंदा न्यू मेरान न्यूज़।